दोस्तों ॻाल्हि कंदा आहिनि त बतायो फ़क़ीर घुमंदे फिरंदे हिक शहर में आयो। उतां लॻो बाज़ार कुछण। हिक हंधि हिकिड़े हलवाईअ ते नज़र पयसि, जंहिं वटि तोशा, टिकियूं, जलेबियूं, बर्फ़ी, ॼमूं, माओ ऐं न ॼाण त कई क़िस्म जूं मिठाइयूं रखियल हुयसि। उन दुकान ते हलवाई कंधु हेठि करियूं, अॻियां हलवे जो थाल भरियूं रखियो वेठो हो। हलवे खे ॾिसी फ़क़ीर जी दिलि सुरकी। गीदे में हथु विधाईं त पाई बि वटसि कान हुई। फ़क़ीर बीही करे हलवाईअ जी अख में आङुर टुंबण जी कोशिशि कयई। आङुर खे अख ॾांहुं खॼंदो ॾिसी हलवाई दांह कई, फ़क़ीर ही छा आहे, अंधो कंदे छा? फ़क़ीर चयो त तूं ॾिसी बि पियो छा? हलवाई चयो, हाओ हाओ, बराबरि ॾिसां पियो, अंधो कोन आहियां। फ़क़ीर चयो, जे अंधो कोन आहीं त हेतिरा साला माल थाल अॻियां रखिया अथई, पोइ खाई छो नथो? हलवाई चयो, इहे विकिरे लाइ आहिनि, जे आऊं खावां थो त झुगो झण थो थिए। फ़क़ीर चयुसि, फ़िकिर नाहे, तूं लही हेठि थी, इहो माल आऊं वेही थो खावां, पोइ भल त मुंहिंजो झुगो झण थिए। जी हाँ दोस्तों, बिल्कुलु बताए फ़क़ीर थिया त गुफ़्ता मूंखे ख़बर आहे त दिलचस्प बि हूंदा आहिनि, सबक़ आमोज़ बि ऐं केतिरनि गुफ़्तनि में वॾी दानाईअ जी ॻाल्हि बि थियल हूंदी आहे। जी त दोस्तों, अव्हांखे अॼो कोई गुफ़्तो कीअं लॻो? पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कंदा। वधीक गुफ़्तनि ऐं आखाणियुनि लाइ ॾिसंदा रहो यूट्यूब चैनल हमसफ़र एंटरटेनमेंट ऐं न्यूज़।